अस्सलाम वालेकुम नाज़रीन, आऊं अनवर अली सोलंगी ऐं अवां ॾिसी रहिया आहियो सिंधी शूज़ न्यूज़ टीवी। सिंधी शूज़ न्यूज़ टीवी बुलेटिन में अवां खे भलीकार ख़बर शामिल कंदासीं। ज़िला मटियारीअ जे ब्यूरो चीफ सागर सोलंगी जी मटियारी PTI अॻवाण ममताज ॿाटे चयो आहे त आलमी मंडीअ में तेल महांगो थियण खां पोइ ग़रीब तबिके खे सख़्त परेशानीअ खे मुंहुं ॾियणो पइजी रहियो आहे ऐं ट्रांसपोर्ट मालिकनि बि गाॾियुनि जे किरायनि में टीण ते इज़ाफ़ो करे छॾियो आहे। PTI अॻवाण ममताज ॿाटे जो वधीक चवणु हो त पलीजाणी स्टेशन हिकु वॾी हैसियत रखे थी जंहिंखे असुल सूरत हाल में बहाल कराईंदासीं ऐं रेल गाॾीअ जा स्टाफ बि बहाल कराया वञनि त जीअं हितां जे माण्हुनि खे सहूलतूं मिली सघनि, सफ़री सहूलतूं मुयसरु थी सघनि। ही हुयूं हिन वक़्त ताईं जूं अपडेट्स। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो सिंधी शूज़ न्यूज़ टीवी।